दादू मां ख़बर ॾींदा हलो त दादू में ॿोड़ वारी सूरतहाल ऐं बरसात सटल शहरनि खे ॿिन्ही हथनि सां फुरण लाइ वापारी सरगर्म इंतजामिया बि तहरुक वठी छॾियो। असम कमिश्नर दादू डॉक्टर शाहनवाज़ मीरानी, ज़िले दादू जे डिप्टी कमिश्नर सैयद मुर्तज़ा अली शाह जे हिदायतुनि ते शहर में अतरादू महांगाई कंदड़ वापारियुनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो। कानूनी कार्रवाई कंदे इन्हनि वापारियुनि ते ॾंड पिणु विधा विया, जंहिंमें अटे ऐं चांवरनि जे वापारी दुकानदार अब्दुल कयूम कुरैशी ते 2000 रुपया ॾंड, स्टेशन रोड जे वापारी रऊफ़ मस्तोई ते 2000 रुपया ॾंड, दुकानदार अब्दुल अजीज पंवर ते 2000 रुपया ॾंड, सब्जी फरोश वापारी मोहम्मद बबूर ते 2000 रुपया ॾंड विधो वियो। असिस्टेंट कमिश्नर डॉक्टर शाहनवाज़ मीरानी जो चवणु हो त हिन हंगामी सूरतहाल में माण्हू सख़्त परेशानी जो शिकार आहिनि ऐं शहर वासी पिणु माली तौर ते वॾियुनि बरसातुनि सबबि अॻी नुक़सान खाई चुका आहिनि। अहिड़ी सूरतहाल जो ग़लति फ़ाइदो वठंदे वापारियुनि पारां खाधे पीते जी शयुनि जा अघ अतरादू वधाया पिया वञनि, जंहिं करे इन्हनि वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आंदी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।